बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साथियों, मां आहियां हाकिम अली नारे जो। अॼु हिकिड़े नएं टॉपिक आवाज़ जो सफ़र दिमाग़ ताईं सां तव्हांजे साम्हूं आहियां। तव्हां अक्सर गौर कयो हूंदो, असां मुख़्तलिफ़ आवाज़ ॿुधंदा आहियूं, शिरकिरी पवंदा आहियूं। कॾहिं इहो गौर कयो त इहो आवाज़ म्यूज़िक जो हुजे, गाॾियुनि जो हुजे या कंहिं शोर जो हुजे, कीअं असां ताईं अचे थो। आवाज़ जूं लहरियूं दिमाग़ जी लिंक में जेके असांजा कन मौजूदु हूंदा आहिनि, जंहिंजो ॿाहिरियों हिसो जंहिंखे असां पीनास ॾींदा आहियूं, उन मां हिकिड़ो कन जो ट्यूब हूंदो आहे, उनजे अंदरि दाख़िल कनि था। कन जे ट्यूब जे अंदरि हिकिड़ी कन जी नंढड़ी एयर ड्रम यानी कन जी दूरड़ी मौजूदु हूंदी आहे, जेका हिकिड़ी नंढड़ी परदे जी ठहियलु हूंदी आहे। जॾहिं आवाज़ जो लहर उन सां टकराइजनि थियूं त उनखां पोइ उन में अंदरि मौजूदु टे नंढड़ियूं हॾियूं, जंहिंखे असां मेलियस, एंकस ऐं स्टेप्स चवंदा आहियूं। स्टेप्स इन कन जे अंदरि मौजूदु नंढी हॾी, बल्कि जेका जिस्म जी पूरी नंढड़ी हॾी हूंदी आहे, इहे हॾियूं जॾहिं मूव कनि थियूं पियूं आवाज़ जे लहरुनि जे करे, त उहे कोचलिया सां उन आवाज़ जी लहरुनि ते पहुचाइनि थियूं। कोचलिया जे अंदरि नंढड़ो हिकिड़ो फ्लूइड यानी पाण्याठ मौजूदु हूंदो आहे, जंहिंजे अंदरि हेयर सेल्स यानी हिकिड़ा नंढड़ा वारनि मां सेल मौजूदु हूंदा आहिनि, जीव गड़ा मौजूदु हूंदा आहिनि। जॾहिं आवाज़ जूं लहरूं उन फ्लूइड सां टकराइजनि थियूं ऐं हुते हरकत पैदा थिए थी, त उन्हनि जे ज़रिए उहे हेयर सेल यानी जेके नंढड़ा वार वांगुरु जीव गड़ा हूंदा आहिनि, उहे मूवमेंट कनि था, हरकत कनि था पिया। उन्हनि जी हरकत करण सां उते नंढड़ा आइन्स ठहनि था पिया। उहे आइन्स जॾहिं हेठि मूव कनि था पिया, त उहे न्यूरो ट्रांसमीटर्स जा अंदरि सिग्नल यानी हुते हिकिड़ा इशारा मोड ठाहिनि था पिया, जेके ऑडिटरी नर्व खणी करे अॻिते मूव करे थी पई। हाणे कोचलिया जो जेको हिसो हूंदो आहे, उते मुख़्तलिफ़ जायुनि ते जेके मुख़्तलिफ़ हेयर सेल हूंदा आहिनि। ऐं जेकॾहिं बेस वारे हिसे में हेयर सेल ते आवाज़ जूं लहरूं टकराइजनि थियूं, त उहो आवाज़ कुझु नॉर्मल सन्हो फील थींदो आहे। ऐं जेकॾहिं विच वारे हिसे ते टकराइजनि थियूं, त उहो थोरो वधीक हिकिड़ो थुल्ही टाइप जो आवाज़ु महसूसु थींदो आहे। जेकॾहिं कोचलिया जे मथां रिंग टाइप जो जेको शेप हूंदो आहे, उते जॾहिं आवाज़ जूं लहरूं टकराइजनि थियूं, त उते तमामु घणो थुल्हो महसूसु थींदो आहे। हाणे इहो ई आवाज़ु ऑडिटरी नर्व जे ज़रिए दिमाग़ ताईं पहुचे थो, जंहिंखे दिमाग़ महसूसु करे थो ऐं सम्झे थो त असांखे कहिड़ो पैगाम आवाज़ जे ज़रिए पहुतो आहे। साथियो, इहो हुयो अॼु जो टॉपिक, जंहिंमें असां आवाज़ जे दिमाग़ ताईं जे सफ़र खे पढ़ियोसीं।